आपको शादी करी करेंगे हल पियो माल का पुछाई नहीं शादी के कई छा तो सोचे नलको गेड़ ना यो तो बुधाई तो जी शादी की थी मांजी शादी हाँ हने तो नलके ते बुधाया हाल तो के खट ते वेही बुधाया तो मांजी शादी की थी हाँ यो बुधाई सही ना हाल थी तो जी शादी हाल हाल बुधाया तो हाल तू छा थियो थी अरे बस छा नशा ही टोड़े छजे छजा नशा टोड़े थे ये छा थो करे अरे अब्बा तोखे खबर ना है छा थियो रात खबरुन में बुधायन था त जेको आहे कोमरी में वॾी बर्फबारी थींदी आहे उन सां गॾु सीउ थींदो वो बर्फ कोगमरी में किरंदी सी उते थींदो हिते केड़ो तालुका तो जो रिली वेड़ी वेठो मता थे बीमार मरे के गर्मी दिसे तो अरे अब्बा तकदीर जी काई खबर आहे हिते बि कहिड़े टाइम बि अची सघे थी इन करे मां अॻ में बंदोबस्त करे छॾियो आहे कुते जा पुछी केड़ी तकदीर है जेकी पाण वट वरी सर्दी यार तू हिन के छाड़ हे त नशन में आ तू भी नशन में आ जा माके बुधाई तो जी शादी की थी ओके वादी वा मतो जो हाल बुधाया अच्छा अच्छा वेडो माना मांजी शादी किए थी हाँ यार ये तली को तो बुधाई ना मांजी शादी पेरियो तोरे डाडे मां पंजे पी के चयो मांजी शादी करा हाँ ठीक है उनी जवाब दिनो चे न करई तुम तो जी शादी न कले नु पो पाड़े यारन मो बटे मानु वठियो मां सुनन के मिंत मेड़ के मां तडे भी न मने न मने हां तडे भी शादी न थी पो मां छा कयो मां घर जा था भगम था भगाई हां एक था ही न छड्यो मां रेजा रेजा करे छड्या को काडे बस मां था बन्या तो न वे सही न बुधाया न था बन्या तो पो घर जा जिए था भगम हाँ 6 महीना घरों कढी छजई गलाम कटी छे हां हाने तो था बन वनी ओ बिस्तरो पियो थी निकिर 6 महीना भले था बन ना ना बाल आज केल था बने शादी के बाल आयो बा खैला को मसलो कोने भले साल गुजली वजे शादियों को कम क्यों को कार क्यों पर हाने ताण के शादी शादी लगिया हाने उठी जल्दी करियो चा कर चा यालो मवाली के चा वो काम ही कोने कंदा छजो दी पयो हुंदा बियो काम मां कंदा चाल उनका कलाई अरे हो नशे में दिसे तो कोमरी में बर्फ किरिया हिते डके तो ये ने वरी खंड जी जाते लूण विजे ए पति जी जाते मिर्चा विजे हाँ यार ये गाल भी तो आली सही है हां वन जल्दी कर चा कर ते पीऊं मथे में सूरा दूध पति चा पचर बाबा जले मथी वरी छा थियो जले मथी अरे दे खबर तो जो चाचो पोल को गुजारे हो चा जले मथी सही उमस कुल्फी मरी वई ना बाबा जले मथी गोठ दे चा बम फाटो आ कोई एक्सीडेंट थियो छा थियो आ ओ बाबा जले मथी केडो जुल्म थियो बुधाए छो न तो ओ देखो चाल खील रखियो छे ना हां जीए चा टाइम खील फिटियो खीर फिटियो यो जुल्म केड़ो खीर फिटियो तो फिटियो न हरपू असा जा ब्लड प्रेशर हाई करे तो वाह वाह मां चयो को अबो मरियो असांजो मां छो मरा छोरा कुते जा पुछ मां छो मरा तू असा जी मारन जी कड लगवा चंट्री औलाद तू माके बुधाई नुकसान त थियो ना बाबा नुकसान थियो न हां यो नुकसान भी पूरो कंदा से ए पैसा भी बचाईंदा से हां हां तू ये कर देबू हे वठ ए मोगे दे वन 200 जो खीर वती चस हाने वना हां वन तकर कर खीर वठिया चाय भी पींदा से नुकसान भी निकरंदो ओ तो चवा तो कुतियाली काल भौंका तो नुकसान बसौ जो थियो ना बस जो थियो तो समझदा छो ना पे मा समझाय हां बुधाई कसाउ दे बन्यो ये ना बंगई चपटी कान छोटा बेरो मवाली अरे मवाली ने भू ब्रेका कौन थू लगनी चा टेबल बनोई मागो शुक्र करो ना टेबल पई है जे टेबल न हो जाया तो फिर जी बिरजी उठरी वने या क्या चा आयो 200 जो खीर दे चाचा थोड़ा आ पैसा दे आए 200 खीर ताजो है ना आ ताजो हाणे ही मतवा हां ठीक है वो बा हां ए तू 200 रुपया मवाली के दिनै देबू के हाँ। यो निबागो भंग वटी का ते पी सुम्यो पियो हुंदुई अनाज पादर बूचर आनी दो खीर आनी दो यार हां ए अच्छी न वेयो आ जे बिस्मिल्लाह, एक्सप्रेस छड को आबा हेडे बैठो है हेडे बा हेडे दे खीर ए केर बैठो आबा काथे थी ते केर बैठो है केरा काथे दादा बैठो दादा मल्या ते बीमाली घाट पीती काल ना बंदूक लगा हे वर तू आने बस एक खीर रख हाँ। वो फिटल खणिया
कर ठीक आहे तव्हां तयारु थियो हाँ खणी आए न अची वियो फिटल कील अचो अरे ए काॾे निकला हल हल तू हल अचो अचो हेॾे काॾे अंदर भगाईंदा हेॾे हेॾे जा पुट हे मारो पुट मवाली खीर वठी आयो न हा स्पेशल खीर ॾिनोमांसि स्पेशल है खीर ॾिठो थी चांहि कयूं पिया खीर फिटी वियो छो न दा पाड़े वारा सॼा तारीफ़ूं था कनि सुठो खीर आहे असां कूड़ था मारूं छा असां 200 जे करे कूड़ मारींदासीं खीर ॾिस कीअं फिटी वियो आहे चांहि सॼी ख़राब थी वई ही आहे त धप करे वियो आहे डप करे वियो आहे खीर तूं ॾिनो कहिड़ो थी असां जेकॾहिं पीयूं मरूं ऐं छोरा मार किरोड़नि रुपयनि जा मरी वञनि त मां इहो छोड़ बनी हे छा ठाहियो पिया चां विझी रेस छा पती चांहि ठाहियूं पिया हे 200 जो खीर वठी वियो जल्दी करियो नुक़सान थियो विरोध न करो मां तव्हांखे पंहिंजा 200 रुपया ॾियां थो हेॾे 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 200 छो ऐं जेकी खंड पती पई आई आहे इहा जो हिन में ख़राब थी वई आहे उहा काॾे वेंदी उहो ख़र्चो केरु भरी उहो त तव्हां विधी आहे खंड पती हाणे मां ज़िम्मेवार आहियां अढे किलो खंड 2 किलो पती विधी आहे चांहि उहो पैसा केरु भरंदो ज़्यादा मूंसां बहस न करो पंहिंजो हिसाब कयो घणा पैसा थींदा आहिनि 200 खीर जा हा 200 खंड हा 200 पती पती 200 पाणी पाणी वरी काॾां अची वियो छो काॾे अची वियो संजना इहो आम पाणी विधाऊं छा नेस्ले जी बोतल वठी उहो विधाऊं हा 200 ऊंचा ऐं 200 गैस जा 1000 रुपयो ॾे गैस जा मां छो ॾियां पैसा तव्हांजी पंहिंजी गैस आहे पंहिंजी गैस आहे तूं तंहिंसां बिल नथा भरूं तूं खीर जो छो ॾिनो जेको फिटी वियो आहे हाणे ज्यादा शोर शराबो न कयो मुंहिंजी दुकानदारी आहे बाहूं थो ॿधावे 1000 रुपयो 1000 त चवां थो न ॾे न मिस्कीन आहे ॿी चक्कर हिन मवाली डेंबू खे हेॾे मारी दुकान ते न मोकिलिजो न मोकिलिजो दुकान हलाए तो दादागिरी करे तो बे पर सही नमूने दुकान हलाइजांइ गंजा वॾा टिकल कोटोई मोतबर थींदो ॾिठी मुंहिंजो तरीक़ो हा 200 जो वो खीर बची वियो हे 1000 रुपयो बि हयोसिस उन टाइम रेडियो कले पे नुक़सान थी वियो जुल्म थी वियो काल थी वियो कीअं बचा पैसा मञे मञे न